जी नाज़रीन, गौसपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 1 साल अॻु कारें तकरार तां झेड़े में मारिजी वियल नौजवान अब्दुल हमीद शेख मामले जो निबेरो ॻोठ दड़ी सुंदराणी में कयो वियो आहे। सैयद सरवर शाह धुर मथां खून जो इल्ज़ाम साबित थियण ते मथनि 45 लख रुपया ॾंड रखी धुरनि खे खीर खंड कयो आहे। निबेरो इलाइक़े जी अहम शख़्सियत सरदार मीर ग़ुलाम आबिद खान सुंदराणी जे सरपंच हेठि ॻोठ दड़ी सुंदराणी में कयो वियो आहे। निबेरे में 5 लख रुपया मौके ते अदा कया विया। मिलियल ॼाण मूजिबि 1 साल पहिरियां ॻोठ फौजो लोलोई में कारें तकरार तां झेड़े दौरान मारिजी वियल नौजवान अब्दुल हमीद शेख जे क़त्ल मामले जो निबेरो गौसपुर भरिसां ॻोठ दड़ी सुंदराणी में इलाइक़े जी अहम शख़्सियत सरदार मीर ग़ुलाम आबिद खान सुंदराणी जे सरपंच हेठि थी गुज़रियो, जंहिंमें सैयद सरवर शाह वारी धुर ते नौजवान जो खून साबित थियण ते मथनि 5.5 लख कारें जो एवज़ो, नौजवान खे गभा करे मारण जा 40 लख पुलिस ख़र्च समेत जवाबदार धुर ते ॾंड रखी धुरनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो। ॾंड जी रक़म 5 लख रुपया ॿिन्ही धुरनि खे थॾे ते अदा कया विया, जॾहिं त रहियल रक़म 40 लख 6 क़िस्तनि में अदा कया वेंदा। वाज़े रहे त 1 साल अॻु सैयद करामत अली शाह पंहिंजे सौट ऐं दोस्त सां मिली ॻोठ फौजो लोलोई मां नौजवान अब्दुल हमीद शेख खे शाही फीडर वारे इलाइक़े में ॿधी खेसि चाकुनि ऐं कुहाड़नि जा वार करे संदसि लाश गभा करे उछलाए फ़रार थी विया हुआ, जंहिंखे 1 हफ़्ते बाद पुलिस हथु करे वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी जा कलम हणी चालान करे छॾियो हो। अॼु इहो निबेरो करे धुरनि में हलंदड़ तकरार ख़तमु कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।